अस्सलाम वालेकुम नाज़रीन प्रोग्राम लाइव लाइन सां करे तव्हांजे मेज़बान डॉक्टर वाहिद बख्श पमर हाज़िर आहे। नाज़रीन तव्हां ख़बर थियण प्रोग्राम में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾींदा आहियूं ऐं मुख़्तलिफ़ महिमान डॉक्टर असां सां गॾु हूंदा आहिनि जेके तव्हांखे उन बीमारी बाबति मुकमल ॼाण ॾींदा। अॼु जेका असां तव्हांखे ॼाण ॾींदासीं उहा ज़हनी बीमारियुनि बाबति ॼाण ॾींदासीं त असांजी ज़हनी जूं कहिड़ियूं बीमारियूं हूंदियूं आहिनि उहे कीअं थींदियूं आहिनि, उन्हनि जा बचाव जा कहिड़ा तरीक़ा आहिनि, उनजे इलाज जो कहिड़ो तरीक़ो आहे जंहिंखे असां साइकेट्री चवंदा आहियूं या साइकेट्री जूं बीमारियूं चवंदा आहियूं। त इहे असांजी जेके ज़हन में बीमारियूं पैदा थींदियूं आहिनि उनजा कहिड़ा ख़ासि तौर ते सबबु हूंदा आहिनि या कहिड़े क़िस्म जूं आम बीमारियूं आहिनि जेके असांजे हिन मुआशिरे में हलनि थियूं ऐं उनजा हिन जदीद दौर में उनजे इलाज जा कहिड़ा तरीक़ा आहिनि। अॻे चवंदा हुआ त जेकॾहिं का ज़हनी मर्ज़ कंहिंखे थी वञे त उनजो कोई इलाजु न आहे, पर हिन वक़्तु हिन जदीद साइंस जे दौर में जेके बि साइकेट्री जूं प्रॉब्लम्स आहिनि उन्हनि सभिनी जो इलाजु मौजूदु आहे, पर शर्त इहा आहे त उनखे असां सही ऐं प्रॉपर कंहिं डॉक्टर खां उनजो इलाजु करायूं। त असां ज़हनी बीमारियुनि बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। इन सिलसिले में जेको मूंसां गॾु महिमान आहे उहो आहे डॉक्टर कुलसूम लाशारी जेके पाण साइकेट्रिस्ट आहिनि, ज़हनी बीमारियुनि जा माहिर आहिनि ऐं डॉक्टर साहिब खां पुछंदासीं त जेके ज़हनी मर्ज़ आहिनि इहे थींदा छो आहिनि, इन जे बचाव जा कहिड़ा तरीक़ा आहिनि, इन जो इलाजु कीअं आहे ऐं उन जूं निशानियूं कहिड़ियूं हूंदियूं ऐं असां पंहिंजे जेके ज़हनी मर्ज़नि खां जेको सो निजात कीअं हासिलु करे सघूं था। तव्हां बि फ़ोन करे डॉक्टर साहिब खां को बि सुवाल पुछी सघो था, पर जॾहिं तव्हां फ़ोन करियो त महिरबानी करे पंहिंजी टीवी जो आवाज़ु घटि रखो त जीअं तव्हांजो आवाज़ु असां ताईं पहुची सघे। अचो त पंहिंजे महिमान सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयूं। डॉक्टर साहिब अस्सलाम वालेकुम। वरी महिरबानी। ऐं डॉक्टर कुलसूम तव्हां हिते असां डॉक्टर साहिबु जेकॾहिं असां जिस्म जे हर हिसे जूं बीमारियूं ज़हनी बीमारियुनि जो ज़िक्र करियूं त तमामु घणी क़िस्म जूं बीमारियूं आहिनि जिन जो मुख़्तलिफ़ तरीक़नि सां उनजी जेको सो ज़ाहिर थींदियूं आहिनि, मुख़्तलिफ़ उन्हनि जूं निशानियूं कॉमन आम जेके ज़हनी बीमारियूं कहिड़ियूं आहिनि जेके जिन जा मरीज़ तव्हां वटि अचनि था? फीमेल्स में या ईअं असां ॾिसूं त घणो करे त डिप्रेशन आहे। उनजे बाद जेको आहे अची वेंदो आहे सब्सटेंस यूज़, नशो मर्दनि में घणो उनजो हूंदो आहे अक्सर, छो त असांजा जेके आहिनि यंगस्टर आहिनि उहे घणो करे हाणे नशे में घणा हूंदा आहिनि इन्वॉल्व। ऐं हिन सां गॾु अगरि ॿियो ॾिठो वञे ॿारनि जी तरफ़ त फोबियास ॾाढा आहिनि जिनखे असां जेको आहे एंज़ाइटी डिसऑर्डर बि फीमेल्स में डिप्रेशन ऐं एंज़ाइटी जो घणो लेवल आहे ऐं ॿारनि में फोबियास आहिनि ऐं वॾनि में सब्सटेंस यूज़ आहे, साइकोसिस आहे, इन क़िस्म जूं आहिनि। अच्छा, सब्सटेंस यूज़ छो कंदा आहिनि वॾनि छो वेंदा आहिनि? छा उन्हनि खे को ख़ौफ़ हूंदो आहे या पंहिंजी को निजात हासिलु करण लाइ नशे ॾे वेंदा आहिनि? ॾिसो जेको माण्हू नशो कंदो आहे उनजा रीज़न्स आहिनि, जेको थ्योरीज़ ॿुधायूं वियूं आहिनि उन्हनि में इहो आहे त कुझु माण्हू पंहिंजे स्ट्रेस खां बचण जे लाइ मेल एडेप्टिव स्ट्रेटजी जेका आहे उनखे हू कंदा आहिनि, त हुन में हू सब्सटेंस यूज़ जी तरफ़ हलिया वेंदा आहिनि। मतिलबु स्ट्रेस खां बचण लाइ नशे ॾांहुं हलिया वेंदा आहिनि। हिकिड़ो कॉलर मैडम उनखे शामिल कयूं था। हेलो अस्सलाम वालेकुम। डॉक्टर साहब घणी वक्त भाई तो गले कोटड़ी का जी, वॾी महिरबानी। छा पुछंदो दादा? डॉक्टर साहब मुंहिंजी नंढड़ी बीमार आहे, तक़रीबन ॿियो 2-2.5 महीना थिया था, उनखे बुखार जेको आहे 104-102 रहंदो आहे। हींअर एडमिट आहे मुंहिंजी आगा खान हैदराबाद में, पर उनखे बुखार एॾो आहे ऐं उनखे झटका अचनि था, मुसलसल इलाज हले पियो पर बुखार उनखे नथो लहे। यूरिन कल्चर उनमें बि का बि अहिड़ी ॻाल्हि न ॿुधाई वई आहे, ब्लड कल्चर भी कराई है, उनमें भी का अहिड़ी ॻाल्हि न ॿुधाई त बुखार टाइफाइड या मलेरिया को बि न आहे। जीअं उन बुखार उनखे नथो लहे, मुसलसल उनखे झटका बि अचनि था। अच्छा, डॉक्टर जेके इलाज कनि पिया उहे छा था चवनि त छा आहे, छाजे करे, छो न उन्हनि त ज़रूरु कुझु न कुझु चवनि। अॼु डॉक्टर जेकी आहे हीरा मानी उन सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी, उनजो चवणो त हिनखे जेको आहे ब्लड पेशाब वारी जॻह ते जेको आहे हिनखे थोरी सोजन थी आहे, उनजे करे हुनखे इंफेक्शन थियो, उन हवाले सां हुनखे बुखार 48 कलाकनि में मूवमेंट सही थी वेंदी। सही थी। उमिरि घणी अथसि? उमिरि तक़रीबन 11 साल अथसि। 11 साल। मतिलबु हिनखे घणो अर्सो थियो आहे तव्हांजे इन बुखार खे? बुखार खे तक़रीबन 2.5 महीना थी विया आहिनि। अच्छा, दवा सां लही वञे थो वरी अचे थो या मुसलसल रहे थो? न, तक़रीबन 24 कलाकनि में 4 खां 5 कलाक सम्झूं त नॉर्मल, बाक़ी मुसलसल 21 कलाक 20 कलाक हुनखे बुखार। चलो ठीकु आहे, तव्हांखे जवाबु ॾींदो, वॾी महिरबानी तव्हां असांखे फ़ोन कई। जी मैडम, हिकिड़ो बुखार, तव्हां पाण डॉक्टर आहियो जिन में तव्हांजो तमामु वॾो कमु रहियो आहे, ॾिठो आहे त हिकिड़ो बुखार मुसलसल रहे थो वरी छॾे थो वञे ऐं हे एडमिट बि आहिनि आगा खान हैदराबाद में, ऐं बुखार जो न छॾे वञणु कहिड़ी बीमारी थी सघे थी? CSF जी रिपोर्ट कोन थी आहे नंढड़ी जी, जेको कयो आहे छो त हिन में जेको फिट्स जो अचे पियो न, त हुनजे लाइ CSF रिपोर्ट त ज़रूरी आहे। जेके झटका अचनि था पिया त हुन में हीअ समझ नथी अचे त उन्हनि छो मिस कयो आहे। मे बी मेनिंजाइटिस हुजसि या कल्चर करायो बि हुजे, न ॿुधायो हुजे असांखे। इहो आहे त फीवर जी हाणे हू जेके चवनि पिया त हिकिड़ी रीज़न त ख़बर पइजी वञे त उनखे UTI आहे, पेशाब वारी जॻह में, डॉक्टर जो इहो चवणो आहे, त उन जी रीज़न्स में ही सॼो अचे पियो। या त हुनजो जेको कल्चर्स जे पॉइंट ऑफ व्यू सां जेके एंटीबायोटिक उनखे ॾियूं वञनि उहे उनखे सही तरीक़े सां नथियूं मिलनि पियूं, या किथे न किथे नेग्लिजेंस आहे। अञा वधीक इन्वेस्टिगेशन करे अॻिते वञणु घुर्जे त फ़ाइदो थी सघे। या त हिकिड़ो पंहिंजो फिज़िशियन चेंज करे ॾिसनि,
मतलब प्रॉपर जगह इन्वेस्टिगेशन थे या इलाज थे त बुखार खत्म थी सीक्वेंस में तो जिए अदा बुधाइन था पिया त 2 महीना थी विया न पर कोई उन्हनि के आउटपुट कोन मिलियो आहे डॉक्टर कोई सैटिस्फैक्टरी उन्हनि के नथा ॾियनि पिया त इहो हिकिड़ो आहे कंहिं बि माउ पीउ जे लाइ ॾाढी तकलीफ़ वारी शइ आहे त इहो छो पियो थिए त हुन में कुझु त लैब्स जो बि कमु आहे ॿियो ही त या पंहिंजो डॉक्टर या हॉस्पिटल चेंज करे ॾिसनि हिकु जगह ते तव्हां न वियो मतलब इनके जगह वधिक इन्वेस्टिगेशन कराइनि त इन जो इलाज थी सके तो कोई मसलो कोन न अहिड़ो अच्छा अदा साहब तव्हां ॻाल्हि पई कई त जेके माण्हू आहिनि त नशेड़ी छो था वञनि या जेके साइकेट्री जी परेशानियूं आहिनि डिप्रेशन आहे साइकोसिस आहे पर हिकिड़ो कॉलर पहिरीं उनखे बि शामिल कयूं था हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम सया नज़ीर पियो ॻाल्हायां हैदराबाद कासमाबाद खां वॾी महिरबानी नज़ीर साईं मूंखे मथे में सूर सुबुह जे टाइम ते पए थो राति जो सुतो पियो हूंदो आहे माण्हू त फजर जे टाइम ते सूर पए थो पोइ अखियुनि खे आहिस्ते आहिस्ते हू धुंधाण अचे थो उनखे 10-15 साल थी विया पर डॉक्टरनि खे का ख़बर कोन थी पए कोई चवनि था माइग्रेन कोई छा हाणे महिरबानी करे ॿुधायो मसइलो छा आहे जॾहिं तव्हां डॉक्टरनि खे ॾेखारियो जेको डॉक्टर तव्हांखे इलाज ॾियनि था उन मां तव्हांखे को फ़ाइदो पवे थो आरज़ी तरह सर गोरियुनि जो जेसीं न थियो आहे तेसीं आहे वरी 8-10 ॾींहंनि खां पोइ वरियो थिए थो माना काफ़ी 10-15 सालनि खां आया तकलीफ़ अच्छा का परेशानी आहे तव्हांखे या माशाल्लाह ज़िंदगी सही पई गुज़रे परेशानी इंसान खे ज़िंदगीअ में त कई परेशानियूं रहनि थियूं पर हाणे केतिरियूं परेशानियूं पर तकलीफ़ छॾे न के चवंदा माइग्रेन एपीवाल गोरियूं ॾियनि था या हू ॾियनि था ठीकु आहे तव्हांजो जवाबु ॾींदो वॾी महिरबानी तव्हां असांखे फ़ोन कई नज़र तव्हांखे जवाबु ॾींदो वॾी अच्छा मैडम काफ़ी अरसे जी डिग्री ॻाल्हि कई त 15 साल थियनि जेकॾहिं मां दवा वठां थो त ठीकु आहियां मतिलबु जेका बि आहे डॉक्टर जेका बि ॾियनि था ऐं डॉक्टर कुझु चवंदा माइग्रेन आहे या ॿी का ॾिए त पर छा अहिड़ियूं असांजी साइकेट्री जूं प्रॉब्लम्स आहिनि या ज़हनी अहिड़ियूं बीमारियूं जंहिंजे करे मथे में सूर बि मुसलसल रहे जी इहो डॉक्टर साहब मां ज़रूरु शेयर कंदीसां त मां इंटीरियर में हाणे प्रैक्टिस कंदी आहियां त हुते मां असांजो हिकिड़ो कैंप लॻो उन में 100 पेशेंट मां ॾिठा फीमेल्स जंहिंमें 100 में 90 पेशेंट जी प्रेजेंटेशन हेडेक हुयोसि मथे जो सूर सां तव्हांखे ॿुधायो मूंखे मथे में सूर मथे जो सूर जॾहिं असां हुनखे सॼो प्रॉपर हुनजी असेसमेंट कंदा आहियूं त हुन में इहो ई ख़बर पवंदो आहे अंडरलाइन डिप्रेशन हूंदो आहे अच्छा ॿी का तकलीफ़ हा अंदर का बीमारी कोन हूंदी आहे डिप्रेशन एज सच पाण हिकिड़ी बीमारी आहे त हुन में ही थींदो आहे त असां जीअं अदा हाणे ॻाल्हि कनि पिया त हुन अदा जी असांखे प्रॉपर हिस्ट्री कोन्हे ख़बर बिल्कुलु सही आहे इन्हनि जी स्लीप जी साइकिल असांखे कोन्हे ख़बर इन्हनि जो एपेटाइट कीअं आहे बुख कीअं अथनि उहो असांखे ख़बर कोन्हे जवाबु ॾियूं हिकिड़ो कॉलर पहिरीं उन खां सवाल वठूं था हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी केरु था ॻाल्हायो किथां जी मां दुआ चांडियो पई ॻाल्हायां बाडर शहर मां वॾी महिरबानी दुआ छा पुछंदो डॉक्टर साहब खां अदा मूंखे इहो छा काफ़ी अर्से माना मथे में सूर हूंदो हुयो पहिरियां पर हाणे उहो ख़तमु थी चुको आहे पर हुन जे बावजूद इलाज जे बावजूद बि मूंखे अलाए छो घणा चकर ईंदा आहिनि ऐं हुन जे करे वार बि इलाही झड़नि था ऐं ग्रोथ नथा कनि जी इलाही वीक थी विया आहिनि मुंहिंजा वार बि ऐं अलाए छो माना चकर घणा पिया अचनि मेडिसिन जे बावजूद बि को फ़र्क़ु नथो पवे न मथे सूर छो हो का डॉक्टरनि छा चयो छाजे करे आहे तव्हांखे बस इहो टेंशन जे करे उन्हनि इहो ॿुधायो उनजो इलाज बि करायो आहे पर मुकमल इलाज छा टेंशन का तकलीफ़ ॿुधाए सघो था डॉक्टर साहब खे बस इहो ई मथे में सूर आहे ऐं वार छणनि था इलाही खुश्की बि आहे ॿी का बीमारी आहे छा का तकलीफ़ आहे तव्हांखे जिस्मानी न ॿी का बि न आहे कल्ह बि अचानक ईअं मथे खे चकर अची विया त बेहोश थी वियमि अच्छा बुख लॻे थी तव्हांखे मानी सही था खाओ वक़्त सां जी जी बिल्कुलु ठीकु आहे तव्हांजो जवाबु ॾींदो वॾी महिरबानी तव्हां असांखे फ़ोन कई डॉक्टर साहब ॿिन्ही जो सुवाल तक़रीबन मथे जे सूर सां बि ॻाल्हि कयो मैडम जेको दुआ जो सुवाल बि इहो त मथे जो सूर नथो छॾे हाणे चकर था अचनि दवाऊं बि ॾाढियूं वरितियूं आहिनि ऐं का अहिड़ी बट टेंशन जो ज़िक्र कयो पर ॿुधाए न सघिया ज़ाहिर आहे त कहिड़ो टेंशन त छा इन्हनि ॿिन्ही मथे सूर जेके आहिनि इहे सिर्फ़ु का ज़हनी बीमारी आहे थी सघे थो जीअं अदी ॿुधायो उन्हनि थोरा घणा हिंट्स ॾिना पिया त स्ट्रेस आहे ठीकु आहे न ॿियो उन्हनि चयो त वीकनेस आहे मुंहिंजा हेयर फॉल थिए पियो त जॾहिं असां वीक थींदा आहियूं ज़ाहिर आहे इम्यूनिटी बि वीक थींदी आहे असांजी हर ग्रोथ हार्मोन सॼनि ते इफेक्ट पवंदो आहे हार्मोनल ॾाढा चेंजिस ईंदा आहिनि स्ट्रेस सां त उहो बि हिन अदी खे थिए पियो त हिन वजह सां हुन स्ट्रेस इन्हनि त चयो त मां मेडिकेशन वरिती पर प्रॉपर कोन्हे वरिती असल में छा हूंदो आहे त जीअं फिज़िकल इलनेसिस आहिनि उन में 2 ॾींहंनि जी या वधि में वधि 7 ॾींहंनि जी मेडिकेशन हूंदी आहे या 14 डेज़ जी 14 ॾींहंनि जी खाए माण्हू फ्री थी वेंदा आहिनि ऐं साइकेट्री जी फील्ड में थोरो इहो ॾुखो हूंदो आहे त उन्हनि खे 9 मंथ 6 मंथ ईअं पंहिंजा कोर्स हलाइणा पवंदा आहिनि जेके हैदराबाद खां या जेको अदी जो सुवाल हो इन्हनि ॿिन्ही में मथे जो सूर आहे छा इहे कंहिं सुठे ज़हनी माहिर खे ॾेखारीनि जी इन्हनि खे या त जेको अदा फर्स्ट वारो हुयो उन्हनि चयो त मिग्रेन चयो आहे हा उहो त डॉक्टर चवंदा पर फ़ाइदो कोन पियो थिए ठीकु आहे न त उहो न्यूरोलॉजिस्ट खां उन्हनि ज़ाहिर कंसल्ट कयो थो या फिज़िशियन सां कयो न अगरि उन्हनि फिज़िशियन सां कयो त अगरि हू माइग्रेन चए थो त हुननि खे
हिकिड़े दफ़ा न्यूरोलॉजिस्ट खे ज़रूरु ॾेखारणु खपे छो त हेडेक जो मेन इशू जेको अधी आहिनि उन्हनि जो आहे स्ट्रेस सां रिलेटेड त उन्हनि खे साइकेट्रिस्ट खे ॾेखारणु खपे सुठे साइकेट्रिस्ट खे ॿाहिरि खे ॾेखारे त उनजो इलाजु बराबरि थी सघे थो मतिलबु ॿियनि दवाउनि खां फ़ाइदो नथी थी सघे अच्छा जेको टेंशन आहे उनजे जेकर तव्हां ज़िक्र कयो त उहो ज़ाहिर आहे कंहिं ॿी का सूरत हाल को सूर को मथे सूर इन प्रेज़ेंटेशन थिए थी जीअं हाणे मथे जे सूर जो ज़िक्र थियो त टेंशन जे करे थियो हिकिड़ो कॉलर पहिरीं उनखे शामिलु कयूं था हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी अदा केरु था ॻाल्हायो किथां सर ऐं ख़ालिद ख़ासकी जो ॻाल्हायां सागर खां महिरबानी छा पुछंदो अदा सर मुंहिंजी घरवारी खे मथे में सूर पए थो तक़रीबन महीने खां गोॾनि खां सिर्फ़ु टंगुनि में सूर ठीकु आहे त उनजो कोई इलाजु करायो तव्हां मथे जे सूर जो सर इलाज टंग जो करायो आहे डॉक्टर आहे असां सागर में अब्दुरहमान आहे लिगारी साहिबु उन वरी चयो न्यूरोलॉजी जे करे आहे छा पोइ हैदराबाद मोकिलियो आहे अच्छा पोइ उन्हनि छा चयो हैदराबाद वारनि हैदराबाद जो ध्यानु ॿार वॾी डॉक्टर वेवाणी सूर छा था ॿुधाइनि अच्छा सूर छाजे करे आहे सर इहो अच्छा ॿी का तकलीफ़ आहे या रुॻो मथे में सूर आहे देखो टंगुनि में सूर आहे सर टंगुनि में अच्छा टंगनि में सूर आहे चलो ठीकु आहे तव्हांखे जवाब ॾींदो वॾी महिरबानी तव्हांजी जैसा वरी उहो ई ॻाल्हि आहे त किथे न किथे जिस्म में सूर ज़ाहिर थिए थो टंगनि में पियो पेट में पियो मथे में सूर पियो छा इहे सभई सूर जेके आहिनि इहे का फिज़िकल डिज़ीज़ आहे या इहे असांजो ज़हनी बीमारियुनि जो सबबु थी सघनि था ॾिसो हिन में जेको अदा हाणे जेको कयो त टंगनि में बि सूर आहे ऐं मथे में बि सूर आहे ऐं 1 मंथ जी हिस्ट्री आहे ठीकु आहे न त हीअ जेके डिप्रेशन जा पेशेंट हूंदा आहिनि उन्हनि में मेलनकॉलिक जेके सिम्टम हूंदा आहिनि जेके बॉडीली प्रेज़ेंटेशन चवंदा आहियूं असां स्ट्रेस जो त इहे सिम्टम्स ईंदा आहिनि मोस्टली हेडेक जी कंप्लेन कंदा आहिनि कुझु माण्हू पेट जे सूर जी उन्हनि खे हूंदी आहे ऐं अच्छा जॾहिं स्ट्रेस में हूंदा आहियूं त असांजे मादे जे सूर बि तमामु घणो वधी वेंदो आहे छो त उते असांजा एंजाइम्स वधी वेंदा आहिनि एसिड वधी वेंदो आहे उनजी सिक्रीशन स्ट्रेस जी वजह सां ऐं बॉडी जी प्रेज़ेंटेशन हमेशह हुन वक़्तु ईंदी आहे जॾहिं तव्हांखे अंडरलाइन डिप्रेशन हुजे त हिन में हीअ आहे त जेके बि असांखे मथे जी सूर जी कंप्लेन कनि पिया इन्हनि जी निंड ज़रूरु डिस्टर्ब हूंदी इन्हनि जो निंड जो ज़रूरु इशू हूंदो निंड न हूंदी ऐं उन सां गॾु गॾु इन्हनि खे हिकिड़ी ॿी हूंदी त इन्हनि खे वसवसा थींदा हूंदा तमामु घणा जे मतिलबु ख़्यालात इन्हनि जे दिमाग़ में वेहंदा हूंदा त सॼो ॾींहुं उन्हनि जे बारे में सोचींदा रहंदा हूंदा छो त हिन में छा थींदो आहे त जॾहिं हू सोचींदा आहिनि त इन्हनि जी हिकु त निंड जी साइकिल ख़राबु थींदी आहे ऐं इनडायरेक्टली जॾहिं तव्हां ऐं मां बि निंड न कंदासूं त पोइ मथे में त सूर असांजे रहंदो ई रहंदो जॾहिं रिलैक्स माण्हू कोन थींदो त इहे 2-3 ॻाल्हियूं इन्हनि खे पाण खे बि नोट करणु खपनि ॾिसो डॉक्टर साहिबु इन में छा थींदो आहे त जीअं मां अॼु ॻाल्हायो पे या सफ़ाई हिते आहे या न आहे कुझु माण्हुनि खे वसवसा थींदा आहिनि त मां कुंडी बंदि कई आहे या न आहे कई त हू सॼो ॾींहुं उन्हनि जे दिमाग़ में हलंदो रहंदो अलाए मां कुंडी बंदि कई न कई न कई अच्छा को टेंशन हुजे उन बारे में या मनफी सोचूं बि न कि मनफी सोचूं जंहिंखे चइजे त फलाणो ईअं तो करे फलाणे ईअं कयो फलाणे ईअं छो कयो ये हलंदा रहंदा आहिनि ये डिबेट इन्हनि जे दिमाग़ में हलंदा रहंदा आहिनि ही कोशिश कंदा आहिनि त हिननि खे असां न आणूं पंहिंजे दिमाग़ में इन्हनि खे रोकण जी बि कोशिश कंदा आहिनि पर ही मजबूर थी वेंदा आहिनि रुकंदियूं कोन अच्छा रुकंदी छो न आहिनि इहो सवाल ज़रूरु पुछंदुमि पर पहिरीं हिकिड़ो कॉलर उनखे शामिल कयूं था हेलो अस्सलाम वालेकुम सर वालेकुम सलाम सर मां मोहम्मद अली लाशरी पियो ॻाल्हायां लाकड़े मां सर वरी महिरबानी मोहम्मद अली छा पुछंदो सर मुंहिंजो अर्ज़ु हुयो मां 25 साल आहे मुंहिंजे पुट जी उमिरि जी उहो जेको आहे सर ओकारा जी उनकी बीमारी आहे ओकारा हुनखे न पैशन जी उल्टी ईंदी आहे सर अहिड़े हिसाब सां ठीकु आहे ऐं तक़रीबन 4 साल थिया आहिनि लाकड़े शहर में वॾा डॉक्टर आहिनि हिकिड़ो बि डॉक्टर न छॾियो आहे डॉक्टर अकबर सोलंकी साहब जेके बि असां वटि फिजिशियन आहिनि सर ठीकु आहे इलाज कराया पूरो मूं वटि फाइल ठही वियो आहे सवरा परेशान आहियूं की ओकारा था छॾनि पिया जीअं दवा जेकॾहिं खाए पियो ओकारा छॾे था वञनि जेके दवा खे बंदि थो करे पियो सर ओकारा साॻो शुरू था थियनि महिरबानी करे मूंखे ख़ुदा मूंखे को ॿुधायो मां छा कयां बिल्कुलु तव्हांखे जवाबु ॾियूं था बिल्कुलु वॾी महिरबानी तव्हां असांजे अधे जी कंप्लेन इहा आहे त 25 साल जो पुटु आहे जंहिंखे उल्टियूं अचनि थियूं या वॉमिटिंग जेका हर वक़्तु थिए थी ऐं केतिरियुनि लॉड़काने में या मुख़्तलिफ़ जॻह ते उन फिज़िशियन्स खे ॾेखारियो 25 साल थी विया आहिनि छा साइकेट्री या ज़हनी कंहिं मर्ज़ जे करे कंहिं ज़हनी बीमारी जे करे जीअं मथे जो सूरु थी सघे थो जीअं पेट जो सूरु थी सघे थो जीअं स्टमक जो सूरु थी सघे थो त छा उल्टी बि थी सघे थी जी हिन खे साइकोजेनिक वॉमिटिंग चवंदा हा साइकोजेनिक वॉमिटिंग थी सघे थी छो जो को इलाज जो फ़ाइदो हुनखे न पियो थिए जी इहे सभु जेके अदा जा पॉइंट आहिनि उहे सिर्फ़ु इन तरफ़ फेवर था कनि त हाणे हिननि खे कोई साइकेट्रिक इशू आहे अंडरलाइन स्ट्रेस जेको उन्हनि जो हूंदो उनखे हू एक्सप्रेस नथा करे सघनि बयानु नथा कनि त हुन में छा वरी ई छा थींदो आहे त मुख़्तलिफ़ डॉक्टरनि जी विज़िट मुख़्तलिफ़ टेस्ट इहे सभु जॾहिं उन्हनि में नाकाम थी वेंदा आहिनि त ॿियो स्ट्रेस तव्हांजो वधी वेंदो आहे दवा असर न पई करे आया की मूंखे कहिड़ी बीमारी आहे जंहिंमें कोई बि डॉक्टर कामयाबु नथो थिए मेडिसिन असर नथियूं कनि लैब सही कोन थियूं अचनि वरी बि मूंखे आहे सभु कुझु न त हुन में माण्हू ॿियो स्ट्रेस में तव्हां हिनखे मशवरो ॾींदो त कंहिं सुठे ज़हनी मरीज़ माहिर डॉक्टर खे ॾेखारियो ज़रूरु ॾेखारियो त हिनखे फ़ाइदो थी सघे थो हिकिड़ो कॉलर आहे हा छा पुछंदो अदा सवाल छा आहे तव्हांजो
सर एलर्जी है जेको जिस्मानी तौर ते दवा वट जेको चंद ॾींहं इस्तेमाल कर बिल्कुल छॾे थो वञे, जेको दवा खत्म थिए थो त वरी बि जान में ख़ारिश वग़ैरह इहो बिल्कुल रहे थो पियो। ठीक है, दवा वठो था तो ठीक है, जे दवा नथा वठो तो वरी एलर्जी थिए थी तव्हांखे। हाँ, इन मतलब पुछा करणो जेको छा और ॿियो पिनिन में जेको ज़्यादातर बिल्कुल सूर 24 घंटा रहे थो सर। सूर भी रहे थो? जी हाँ। ठीक है, तव्हां जवाब वरी महिरबानी तव्हां असांखे फ़ोन कई। अच्छा, एलर्जी जो जी ज़िक्र थियो, अञा हिकिड़ो सुवाल रहिजी वियो अध में, वरी कॉलर अची वियो जो उनखे भी जवाब ॾियणो त छा जे मथे जो सूर आहे, जे पेट में सूर आहे, जे टंगनि जे सूर जो तव्हां ज़िक्र कयो, छा एलर्जी भी का साइकेट्री जे बीमारी जी डॉक्टर साहब? स्किन ऐं ब्रेन जी डेवलपमेंट हिकु ई जेको एक्टोडर्म जेको असांजो एंडोडर्म ऐं मीज़ोडर्म लेयर्स हूंदा आहिनि उन्हनि मां हिकु ई लेयर मां ही ॿई शयूं डिराइव थींदियूं आहिनि। ठीक आहे। त जेके एक्ज़ीमा जा पेशेंट हूंदा आहिनि उन्हनि खे डिप्रेशन जे ज़रिए मेडिकेशन ॾिनी वेंदी आहे त उन्हनि जो एक्ज़ीमा सॉल्व थी वेंदो आहे। ठीक आहे न? इन तरीक़े सां एक्नी जेका आहे उहा बि असांजे स्ट्रेस जो आहे रीज़न। जॾहिं असांजी स्ट्रेस वधंदी आहे त असांजा न्यूरो डेवलपमेंटल जेके बि इशू आहिनि, मतिलबु इहा चइजे न्यूरोलॉजिकल या स्किन खे रिलेटेड, इहे सभु इशू उन्हनि खां रिलेटेड हूंदा आहिनि, छो त हार्मोनल चेंज ईंदी आहे डिप्रेशन में ऐं हार्मोन ई हर शइ जे लाइ हूंदा आहिनि। त इन्हनि जो स्किन त आहे बि इन्हनि सां इन्वॉल्व ब्रेन सां गॾु, ऐं डिप्रेशन जो तमामु घणो असरु स्किन ते आहे। अक्सर जेके माण्हू एक्ज़ीमा ऐं रैशिस ऐं एलर्जी या इचिंग जी कंप्लेन कंदा आहिनि उन्हनि खे बि डिप्रेशन थी सघंदो, माना उहे साइकेट्री जे डॉक्टर खे ॾेखारे उतां फ़ाइदो वठी सघनि था। छो त अदा जीअं हाणे प्रेज़ेंटेशन पंहिंजी ॿुधाई त उन्हनि चयो मेडिकेशन वठां थो त सही आहियां, नथो वठां त छॾे ॾियां थो, या त पोइ अदा जी कंप्लायंस सही कोन्हे, सही न आहे, या कंहिं सुठे साइकेट्री खे ॾेखारे। हिकिड़ो ॿियो बि कॉलर आहे असां सां गॾु। हेलो, अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। जी अदा, केरु था ॻाल्हायो, किथां? बड़ो थो ॻाल्हायां, सैदपुर मीरज खां। वॾी महिरबानी बड़ो साहब, छा पुछो थो? सर मुंहिंजे ब्रदर सां हिकिड़ो प्रॉब्लम आहे, उनखे टेम्परेचर थो रहे तक़रीबन 1 ईयर खां, उनमें शुगर जा टेस्ट वग़ैरह कंहिंखे तव्हांखे जेके बि डॉक्टर सजेस्ट करेंदा आहिनि। न तव्हांखे छा तकलीफ़ आहे? मुंहिंजे ब्रदर खे आहे सर, उनखे टेम्परेचर बुखार मतलब इलाही थो रहे। बुखार थो रहे? हाँ सर, उन टेस्ट वग़ैरह कराया आहिनि, टीपी जा या शुगर जा, उहे सभु नॉर्मल आहिनि। ठीकु आहे, डॉक्टर चलो ठीकु आहे, तव्हांखे जवाबु ॾींदा, वरी महिरबानी तव्हां असांखे फ़ोन। उहो ई मसइलो आहे त बुखार नथो छॾे, कॾहिं मथे जो सूरु आहे, मुसलसल दवा वठण जे बावजूद बि, त छा हिनखे बि साइकेट्री यंग मैन आहे? यंग मैन आहे ऐं चवनि था त वर्किंग में आहिनि। हिन में 2-3 सवाल थोरा हुआ, जंहिंमें हिकिड़ो त उन्हनि जी जेका प्लेजर आहे शयुनि में, मतिलबु उन्हनि जो इंट्रस्ट जेको शयुनि में आहे उहो आहे या न आहे, उन में ख़ामोशी जी तरफ़ रहंदा आहिनि, इंट्रस्ट वठंदा आहिनि, न वठंदा आहिनि, ख़ुशी जे वक़्त में ख़ुशि थींदा आहिनि या घटि थींदा आहिनि। कुझु सवाल अहिड़ा हूंदा आहिनि जेके पूरी प्रॉपर असेसमेंट जे बाद असां चवंदा आहियूं त हा भई हिनखे साइकेट्री जो शो। मैडम तव्हां सां ॻाल्हाइण जो सिलसिलो जारी आहे, पर वक़्तु छो नंढो वक़्त जो नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढो वक़्तु। वेलकम बैक नाज़रीन, अचो पंहिंजो ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर पंहिंजे महिमान सां शुरू कयूं। अच्छा डॉक्टर साहब, वक़्फ़े सां पहिरीं ॻाल्हि पई हली, पर हिकिड़ो कॉलर असां सां गॾु पहिरीं उनखे शामिलु कयूं था। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। जी मांखे साईं मथे में चक्कर बि न, निंड बि कान्हे मांखे, ऐं कननि में आवाज़ बि आहे। केतिरी उमिरि आहे तव्हांजी साईं? साईं 50 साल उमिरि मुंहिंजी थींदी। मां लाड़काणे मां बि इलाज घणो करायो, अलमाणी साहिब खां, वगण साहिब आहे रमतला उन्ही खां करायो आहे, शहदादपुर में सभिनी डॉक्टरनि खां करायो आहे, कोई बि साईं मूंखे फ़ाइदो न आहे। राति जो मूंखे निंड कोन्हे। डॉक्टर अलमाणी साहिब। उमिरि घणी आहे बाबा साईं? तव्हां पंहिंजो हलो साईं पंहिंजो नालो ॿुधायो, तव्हांजो नालो छा आहे? नालो साईं मुंहिंजो मोहम्मद आलम आहे साईं। मोहम्मद आलम, तव्हांजी उमिरि घणी आहे? मुंहिंजी साईं 50 साल उमिरि। 50 साल। कमु छा कंदा आहियो? कमु साईं कोन कंदो आहियां, लेन देन जो वापार शापार। चलो ठीकु आहे। का ज़ाहिर आहे परेशानी बि ज़माने में हूंदियूं कुझु न कुझु? ज़रूर साईं, परेशानी बि आहिनि ज़रूर। अच्छा, जॾहिं इलाज में तव्हांखे फ़ाइदो नथो थिए, निंड बि नथी अचे ऐं मथे जो सूर बि नथो चढ़े, फ़ाइदो नथो थिए? निंड सफ़ा साईं, निंड बि कान्हे का, ऐं कननि में आवाज़ थो अचे। ठीकु आहे, तव्हां जवाबु ॾींदो, वॾी महिरबानी तव्हां असांखे फ़ोन कई, तव्हांखे जवाबु ॾियो। अच्छा डॉक्टर साहिब, निंड जो न अचणु ऐं कननि में आवाज़ अचणु, अक्सर इहो माण्हू चवंदा आहिनि त इहो शायदि जिन जे करे आहे या कंहिं जादू जे करे आहे, कननि मां आवाज़ था अचनि। छा इहा बि का ज़हनी मर्ज़ आहे, उनजी को निशानी आहे? ओल्ड एज में असां वटि जेतिरा पेशेंट ईंदा आहिनि मोस्टली उन्हनि जी इहा ई कंप्लेन हूंदी आहे त कननि में ईअं लॻे थो त जीअं कोई शइ वॼे थी पई, ऐं ही एयर स्पेशलिस्ट खे बि ॾेखारींदा, ENT स्पेशलिस्ट खे ॾेखारींदा आहिनि, कोई फ़ाइदो कोन पवंदो आहे हिननि खे। मूं वटि 3-4 अहिड़ा केसिस आया
त इन्हनि में छा हूंदो आहे जॾहिं असां इन्हनि जी स्लीप जी साइकिल खे सही कंदा आहियूं त ही वापसि सही थींदा आहिनि छो त साउंड इन्हनि खे उन जी वजह सां अचे थो निंड सही न निंड न आहे उनजो रीज़न उहो निंड हूंदो नथी अचे इलाज ॾाढो करायो आहे त हिन जे लाइ हिननि खे हिकु दफ़ा साइकेट्रिस्ट खे ॾेखारणु खपे माना कंहिं ज़हनी माहिर डॉक्टर खे ज़रूरु वञणु ज़रूरु ॾेखारणु छो त हू छा कंदा त उन्हनि खे एंटी डिप्रेशन अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके हिननि जी टेंशन जेको हिननि चयो त मां कारोबार वग़ैरह कंदो आहियां त स्ट्रेस त आहे हुनखे बि हू सॉल्व कंदो अहिड़ियूं एंटी डिप्रेशन आहिनि जिन में निंड ॾाढी सुठी हूंदी आहे ऐं जॾहिं असां हू प्रिस्क्राइब कंदा आहियूं त हुन में छा थींदो आहे उहा मेडिसिन वठण सां निंड बि सही थींदी आहे तव्हांजो स्ट्रेस बि ख़तमु थींदो ऐं ऑटोमेटिकली उहा आवाज़ूं बंदि थी वेंदियूं आहिनि तंहिं करे कंहिं सुठे डॉक्टर खे ज़रूरु कयां अच्छा दादा साहिबु ॻाल्हि हली पई वरी फोन अची वई त जेके मनफ़ी सोचूं अचनि थियूं जेके ख़्याल अचनि था जिन ते माण्हू बीह थो रहे बार बार उहो थो सोचे उन्हनि खे उहो जॾहिं रोकीनि था त रोके बि नथा सघनि छो नथा रोके सघनि माण्हुनि में विल पावर आहे जी जी हिन में छा थींदो आहे असांजो न्यूरो ट्रांसमीटर जेको ब्रेन में हिकिड़ो केमिकल हूंदो आहे जीअं इंजन जा तेल हूंदा आहिनि ब्रेन जा मुख़्तलिफ़ आहिनि त हुन में हिकिड़े केमिकल जी घटिताई थी वेंदी आहे त उहो जॾहिं केमिकल घटि थी वेंदो आहे त असांजी ख़ुदि एतमादी घटि थी वेंदी आहे ठीकु आहे ऐं जॾहिं असां ख़ुदि एतमादी में घटि थी वेंदा आहियूं त पोइ असांजो पंहिंजे पाण ते ई कंट्रोल कोन रहंदो आहे पोइ हू छा कंदा आहिनि उन्हनि सोचनि खे रोकण जी कोशिशि कंदा आहिनि रुकंदियूं कोन्हनि उन्हनि जो रुकण जो हिकिड़ो ई सिर्फ़ु तरीक़ो हूंदो आहे त हुन ॻाल्हि ते वञी हू अमल कनि जेसिताईं हू अमल नथा उनखे कंपल्शन चवंदा आहियूं हिकिड़ा ऑब्सेशन हूंदो आहे न पर जेकॾहिं मनफ़ी सोचा त उन ते बि अमल कनि जी इहो ई हूंदो आहे असल में छा हूंदो आहे त उन्हनि खे जॾहिं सोचूं अचंदी रहंदियूं आहिनि अचनि त हू चवंदा आहिनि त हिन सोच खे कीअं ख़तमु कजे आख़िर में छा वञी हू हिन अमल खे कंदा आहिनि त भई हीअ जेका सोच अचे थी पई हिन खे मां वञी ॾिसी अचां त मतां मां रिलैक्स थी वञा हू छा थींदो जॾहिं हुनखे ॾिसी अचनि था त पोइ उन्हनि खे स्ट्रेस ॿियो वधी वेंदो आहे त मां ही छा बेवकूफ़ी थो कयां पियो त मतिलबु हिकिड़ी सोच जे पोयां मां वञी इहो कमु कयो वरी स्ट्रेस सां ॿियो उन्हनि जो केमिकल लेवल घटि थी वेंदो आहे ॿियो वधीक उन्हनि खे वसवसा शुरू थी वेंदा आहिनि त उनजी इहा साइकिल हूंदी आहे न ख़तमु थियण वारी त उनखे कीअं ख़तमु कजे इन में हिकिड़ो हूंदो आहे डिस्ट्रैक्शन असां चवंदा आहियूं डिस्ट्रैक्शन ई आहे त जॾहिं तव्हांखे सोचूं अचनि थियूं पियूं त उन वक़्तु तव्हां पंहिंजो माइंड खे ॿी ॻाल्हि में लॻाए छॾियो न पर तव्हां चओ न तव्हां नथा ईअं करे सघो न हुन में ही हूंदो आहे तव्हां करे सघो था कीअं असल में माण्हू छा कंदा आहिनि जॾहिं सोच आई त हुन ई साइकिल में हू हुनखे अमल करण में हलिया वेंदा आहिनि हू ही न सोचींदा आहिनि त भई हिन सोच खे बचण जे लाइ मां कोई ॿी शइ करे छॾियां उहो कोन कंदा आहिनि उन सोच खे ख़तमु कीअं कजे उन्हनि जे माइंड में ई हूंदो आहे ख़तमु कीअं कजे अगरि तव्हांखे इहा सोच अचे थी पई त असां घणो करे चवंदा आहियूं त हिकिड़ो हल्को रबड़ बैंड तव्हां पंहिंजे हथ में पाए छॾियो त जॾहिं तव्हांखे इहा सोच दिमाग़ में हले त तव्हां उनखे थोरो ई करे छॾे ॾियो त छा थींदो तव्हांखे हिते हू हर्ट कंदो जॾहिं तव्हांखे पेन थींदो त तव्हांजो डायरेक्टली हुतां लिंक छॾे तव्हांजे पेन जी तरफ़ अची वेंदो पोइ तव्हांजो हिकिड़ो डिस्ट्रैक्शन हिते थी वेंदी हा बिल्कुलु तव्हांखे हुन शइ खे हुते रोकी ॿिए शइ में पंहिंजे पाण खे चेंज करे त करे सघे थो कोई जी हुन में ही हूंदो आहे त जीअं अगरि पंहिंजे विल सां नथा करे सघनि पिया त फौरन कंहिं फ्रेंड खे कॉल करे छॾनि त हुन में छा थींदो तव्हां उनजी ॻाल्हि में मसरूफ़ थी वेंदो तव्हांजी पंहिंजी सोच रहिजी वेंदी या कंहिंसां ॻाल्हि ॿोल शुरू कयो कंहिंसां ॻाल्हि ॿोल या त पोइ तव्हां वॉक शुरू करे ॾियो इन में बि ॾाढा हुन में त न्यूरो ट्रांसमीटर किताब छो त किताब में ई हूंदो आहे त तव्हां अकेला हूंदा न त सोच त उहा ई तव्हांजे माइंड में हलंदी रहंदी अच्छा मतलब कंहिंखे शामिल करणो इन करण सां छा इहे सोचूं ख़तमु थी वेंदियूं अॻिते अक्सर छो त ही थेरेपीस असां ज़रूरु माण्हुनि खे चवंदा आहियूं हिकिड़ो त इहो हूंदो आहे रिस्पॉन्स प्रिवेंशन हूंदो आहे ॿियो इहो डिस्ट्रैक्शन जो हूंदो आहे हिन दवाउनि जे ज़रिए बि इनखे रोके सघिजे हा जी मेडिकेशन आहिनि हिन जूं पर जेकॾहिं के दवा न वठे ॾिसो हुन में सिवियरिटी ते डिपेंड कंदो आहे हिकिड़ो कॉलर पहिरीं उनखे शामिल कयूं था हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम डॉक्टर साहब जी अदा केरु था ॻाल्हायो किथां तारिक रशीद थो ॻाल्हायां खेरपुर खां वरी महिरबानियूं छा पुछंदो अदा अमर जी सलाह करणी अमर जी तबियत सही न थी रहे छा थींदो आहे अमर खे ब्लड प्रेशर हाई थो थी वञे त केॾी महिल लो थो थी वञे ठीकु आहे कंहिं डॉक्टर खे ॾेखारियो पिया दवाऊं वठो पिया जी हा डॉक्टर खे ॾेखारियो हुननि पोइ इहो छा चइबो आहे टेस्टिंग वग़ैरह चयो आहे न वरी मां ब्लड प्रेशर हाई थी वेंदो हुयो उन टेस्टिंग वग़ैरह कराइण खां पोइ वरी दवाऊं ॾिनी वञो माना हल्को डोज ॾिनो पोइ उहो वरी खाधो त वरी हाणे ब्लड प्रेशर वरी हाई थो थी वञे कॾहिं घटि थियो वञे कॾहिं वधी वञे ॿी का तकलीफ़ आहे का शुगर या दिलि जी बीमारी ॿी का तकलीफ़ आहे न ॿी काई तकलीफ़ न आहे अच्छा कोई टेंशन वग़ैरह त अम्मा खे कोन थो रहे को परेशानी डिप्रेशन न डिप्रेशन वग़ैरह बि कोन थो रहे माशाल्लाह सभु औलाद वग़ैरह इकट्ठे हूंदा आहियूं ठीकु आहे तव्हांजो जवाबु ॾींदो वॾी महिरबानी तव्हां असांखे फ़ोन कई ब्लड प्रेशर जो वधी वञणु वॾी उमिरि जी आहे वधर आहे हुननि जी ऐं पर वरी जॾहिं दवा वठूं त हाणे लो बि रहे थो कॾहिं घटि कॾहिं वधि असल में त आहे त ब्लड प्रेशर जी बीमारी अलॻि आहे छा इन जो बि को ज़हनी मर्ज़ सां तालुक़ु थी सघे थो
एंजाइटी में हूंदो आहे, लेकिन आंटी अम्मा जी जेका एज आहे उन जे लिहाज़ सां 60 त हूंदी अंदाज़ा हुन एज खां त हिन क़िस्म जूं कंप्लेन ते स्टार्ट थी वेंदियूं आहिनि। उहो घणो क़दर त सुठो इहो अदा जे लाइ त सुठे फिज़िशियन खे ॾेखारियनि त हुनजी कॉज खे रूल आउट कनि, रीनल इन्वॉल्वमेंट त न आहे, कोई ॿियो इशू त कोन्हे, त हुन सां हुनखे ॾेखारियनि त घणो बहितर आहे। हिन में साइकेट्रिस्ट जो घटि कमु आहे। न मतिलबु दवा त वठनि पिया पर हाणे उन्हनि सां इहा प्रॉब्लम अॻे हाई रहंदो, हाणे घटी थो वञे, वरी उनखे मेडिसिन में कुझु न फ्लक्चुएशन माना मेडिसिन में का गड़बड़ आहे, जेकॾहिं डोज सही रखनि त था वठनि, या त वठनि कोन था या त ओवर डोज आहे, छो त अगरि हाई हुयो त हाणे सफ़ा लो थो थिए वञे त इहो बि सही न आहे न। अच्छा डॉक्टर साहब, जेके मनफ़ी सोच आहिनि उन्हनि जे रोकण लाइ तव्हां चयो त तव्हां पंहिंजी सोच खे चेंज करियो, कंहिं ॿी सोच ॾे हलिया वञो, कंहिं ॿिए माण्हू सां ॻाल्हायो, इन करण सां केतिरे अरसे में इहा सोच ख़तमु थी सघे थी? हिन में ई हूंदो आहे डॉक्टर साहब, ॾिसो मां तव्हांखे चयो त सिवियरिटी ते डिपेंड कंदो आहे न। जेके माइल्ड केसिस हूंदा आहिनि उहे असां वटि ईंदा ई कोन आहिनि, जेके हल्का फुल्का केसिस हूंदा आहिनि उहे घणो क़दर पंहिंजे पाण हिन ई शयुनि में पंहिंजे पाण खे इन्वॉल्व करे हिननि बीमारियुनि खां पंहिंजी जान छॾाए वेठा हूंदा आहिनि। माण्हू असां वटि उन वक़्तु ईंदा आहिनि जॾहिं सिवियरिटी में हूंदा आहिनि। सीवियर छो थींदो आहे? सीवियर इहो हूंदो आहे जॾहिं तव्हां माइल्ड खे निग्लेक्ट कंदा वेंदा आहियो, न सही आहे, पाण सही थींदो, असांजो इहो हिकिड़ो ॾाढो सुठो न त उहो करण खां सवाइ ॿियो त ज़रियो बि कोन्हे। ठीकु आहे, आई ग़लती हिकिड़ी मनफ़ी सोच आई हुनखे हटाए छॾियो, ॿियो छा करे? अगरि उहो हटे नथी त पोइ त डॉक्टर खे ॾेखारिणो आहे। अगरि उहो उन्हनि जी कोशिशि जे बावजूदि बि नथी वञे ऐं उन्हनि जी पर्सनल लाइफ खे ऐं फिज़िकल लाइफ खे डिस्टर्ब करे थी पई, उन्हनि जो सोशल सर्कल उन खां इफेक्ट पियो थिए, मतिलबु हुनजे इर्द गिर्द जा माण्हू आहिनि उहे उनजी सोच जी वजह सां ॾाढा परेशान रहण लॻा आहिनि, उन्हनि जे अचण वञण में फ़र्क़ु अची वियो, उन्हनि जे खाइण पीअण में फ़र्क़ु अची वियो, उन्हनि जी फिज़िकल हेल्थ ख़राब थी वई आहे। त उन वक़्तु अच्छा दवाऊं जेके आहिनि, जेके मनफ़ी सोचूं या अहिड़े क़िस्म जा ख़्याल अचनि था जेके अटकी था पवनि, तव्हां जो ख़तम ई नथा थियनि, पोइ माण्हू वहमी थी थो वञे, विसविसिया था अचनि, दवाऊं केतिरो अर्सो खाणी पवंदियूं? हिन में ई हूंदो आहे 9 मंथ जो असांजो हूंदो आहे फिक्स एंटी डिप्रेशन हू वठंदा आहिनि, उनजे बाद असां ग्रेजुअली उनखे घटि कंदा आहियूं, आहिस्ता आहिस्ता करे उनखे बंदि करे छॾंदा आहियूं, पोइ वरी दवा वठण जी ज़रूरत न पवंदी आहे। अच्छा गुस्सो जेको आहे, जेको गुस्सो ईंदो आहे असांखे, कावड़ ईंदी आहे, तमामु जल्दी ईंदी आहे ऐं माण्हू ते एक्शन बि कंदो आहे, इन जो बि को असांजे ज़हनी मरीज़नि सां ताल्लुक़ु घणो? ॾिसो गुस्सो 2 वजह सां ईंदो आहे। अक्सर माण्हू हीअ चवंदा आहिनि अगरि कोई गुस्सो करे पियो त उहो चरियो थी वियो आहे, मोस्टली इहो चवंदा आहिनि, ऐं चरियो हीअ त घणो एक्साइटेड आहे या हाइपर थी वियो आहे हिन में, लेकिन अक्सर बेशतर तव्हांजो डिप्रेशन बि तव्हांखे एजिटेट कंदो आहे। ठीकु आहे, ठीकु आहे न। डिप्रेशन जेको जॾहिं तव्हां अंदरां ख़ुशि कोन हूंदो, तव्हांखे ॿाहिरि जेके बि माण्हू जी नंढी ॻाल्हि बि बर्दाश्त न थींदी, बिल्कुलु सही आहे, उन वक़्तु तव्हांजो जेको हूंदो आहे एंगर आउटब्रस्ट थींदो आहे, उहो गुस्सो कोन हूंदो आहे। ठीकु आहे न। हुन में छा हूंदो आहे, अक्सर माण्हू हुनखे मिक्स करे छॾंदा आहिनि ऐं वञी डॉक्टर खे इहा प्रेज़ेंटेशन ॾींदा आहिनि, जेके माइट हूंदा आहिनि ॾाढी कावड़ कंदो आहे, डॉक्टर साइकोसिस या उन्हनि खे घटि करण जी एंटीसाइकोटिक ॾेई छॾंदो आहे। त हिन में हिकिड़ो साइकेट्रिस्ट खे बि सोचणु खपे त प्रॉपर इन्वेस्टमेंट ज़रूरु करे, त भाई हिन में असेसमेंट ज़रूरी आहे। अच्छा जेके बि तव्हां ॻाल्हियूं कयूं, विसविसिया आहिनि, डिप्रेशन आहे, साइकोसिस आहे, या जेकी बि बीमारियूं, इन्हनि सभिनी जो डॉक्टर साहब इलाजु मौजूदु आहे? जी सभिनीनि जो, ऐं इन जो जेकॾहिं इलाजु प्रॉपर कराइजे त माण्हू ठीकु थी सघे थो? बिल्कुलु। अच्छा अक्सर अॻे हूंदो त माण्हू जेके वञी करे कंहिं ताबीज़नि वारे ॾे या कंहिं मौलवी ॾे हलिया वेंदा, या चवंदा जिन जो असरु थी वियो आहे, जेके ज़हनी मर्ज़ आहिनि उनजो जिन ॾांहुं घणो असरु थींदो, त चरियो थी वियो आहे, पागल थी वियो आहे, त छा इहा ॻाल्हि सही आहे या जेके हाणे ज़हनी मर्ज़ आहिनि उहे सही आहिनि? तव्हांजे ख़्याल में इहा जेका मिथ आहे उहा सही आहे? ॾिसो डॉक्टर साहब, हिन में छा आहे त जॾहिं इंसानु बिल्कुलु पंहिंजे पाण खां ॿाहिरि निकिरी ईंदो आहे, साइकोसिस या मेनिया में चइजे, जेको घणो ख़र्च शयूं भञणु तोड़णु, हुन में माण्हू छा कंदा आहिनि, वञी उन्हनि खे दरगाहनि ते ॿधी ईंदा आहिनि। ठीकु आहे न। त उन्हनि में छा हूंदो आहे, एनर्जी लेवल ॾाढो हाई हूंदो आहे, जॾहिं उन्हनि खे ज़ंजीरूं लॻियल हूंदियूं आहिनि त हुते ई विड़ी 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 थकिजी पवंदा आहिनि। ऐं हिन बीमारी हुन बीमारी जो फेस हूंदो आहे 6 मंथ जो। ठीकु आहे न। वो 3 महीना हुते ॿधी ईंदा आहिनि त 3 महीननि में पंहिंजे पाण रिज़ॉल्व थींदी आहे। हिकिड़ो कॉलर पहिरीं उनखे शामिल कयूं था। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर, खैर जोड़ पीछे। महिरबानी अदा, केरु था ॻाल्हायो किथां? अदा मीर मोहम्मद तो ॻाल्हायां। जी अदा, छा पुछंदो सवाल? सवाल इहो साईं, तबीयत सही कंदी रहे, लिंगनि में सूर, हा, निंड घटि थी अचे, हा, बस डॉक्टरनि खे ॾेखारियो अथव, कोई इलाज करायो अथव? इलाज करायो, डॉक्टर कब्जी बि रहे थी, डॉक्टर दवा लिखियो ॾिन, क्यों त सही वरियो। अच्छा, कम छा कंदा आहियो? कम छा कंदा आहियो अदा? कम में बस इहो वेठा आहियूं, कम बनने वारे कम हूंदो कंदा आहियूं। ठीकु आहे, तव्हां जवाब ॾींदा, वरी महिरबानी तव्हां असांखे फ़ोन कयो। इहे मुख़्तलिफ़ नंढियूं वॾियूं बीमारियूं, कॾहिं मथे में सूर, कॾहिं जिस्म में, कॾहिं बुखार, दवा वरिती ठीकु आहे न, इहे सभु तव्हां सम्झो था डिप्रेशन सां हिननि जो सॼो जो तालुक़ु? न, त हीअ त नॉर्मल फिजियोलॉजी बि आहे न। असां अहिड़े माहौल में रहूं था पिया, उते त हर कंहिंखे फीवर वीवर त इहे हलंदा रहंदा आहिनि, त हर शइ खे असां उन सां बि लिंक नथा करे सघूं। जेका हिस्ट्री ते डिपेंड कंदो आहे। निंड न पई अचे हिननि हिकिड़ी। अच्छा, निंड, पर हूअ निंड केतिरे ॾींहंनि जी आहे, महीननि जी आहे, सालनि जी आहे। हिस्ट्री ते ॾाढो
फोकस करणु खपे न असांखे। हाणे जेके मां अगरि कंहिं पर हिकिड़ी ॻाल्हि आहे त जेकॾहिं तव्हां कंहिं फिज़िशियन खे ॾेखारियो था जेका बि तव्हांजी तकलीफ़ आहे कंहिं डॉक्टर खे ॾेखारियो था उन्हनि जी दवाउनि सां तव्हां ठीकु नथा थियो त पोइ त तव्हां ज़हनी मर्ज़नि जे माहिर डॉक्टर खे ज़रूरु ॾेखारियो त का ज़हनी मर्ज़ त कोन्हे पोइ त उनखे जेको ज़रूरु ॾेखारिजे छो त उनजो जेको अच्छा डॉक्टर साहिबु ॻाल्हि पिया त जेके बि मर्ज़ आहिनि ज़हनी उन्हनि सभिनि जो इलाजु मौजूदु आहे जी सभिनीनि जो मतिलबु जेके को बीमार आहे उनखे कंहिं वठी न वञणु घुरिजे पर कंहिं डॉक्टर ॾे वठी वञिजे ज़रूरु ॾिसो चवंदा आहिनि दवा ऐं दुआ ॿई शयूं ज़रूरी आहिनि ठीकु आहे न तव्हां दुआ कयो अलाह साईं तव्हांखे क़ुरान शरीफ़ जो हिकिड़ो तोहफ़ो ॾिनो आहे वॾो नमाज़ जो ॾिनो आहे त हुन में कयो तस्बीह पढ़ो क़ुरान शरीफ़ पढ़ो कंहिं ॿिए खां वञण खां सुठो त मां इहो चवंदी आहियां पाण दुआ करे छॾियो पंहिंजे लाइ जेतिरी सुठी तव्हां कंदो कोई ॿियो कोन कंदो ठीकु आहे न ॿियो ही त तव्हांजा मिट माइट सुठी कंदा तव्हांजे लाइ बाक़ी डॉक्टर खे ॾेखारणु घणी बहितरी आहे त कंहिं सुठे ज़हनी मर्ज़नि जे माहिर डॉक्टर खे ॾेखारियो उनजो इलाजु कयो त जॾहिं बि तव्हां डॉक्टर ॾे वञो त पंहिंजो डॉक्टर बि तव्हां सही चूज़ कयो उन में ही त अगर तव्हांखे ब्लड प्रेशर आहे त तव्हां फिजिशियन खे ॾेखारियो ना कि तव्हां सर्जन खे बहितर डॉक्टर खे ॾेखारियो जेको सही सुञाणे जेको सही इलाज करे डॉक्टर साहब टाइम ख़त्म थियो मैसेज छा हूंदो पैगाम छा हूंदो मैसेज हाणे त मूंखे ॾाढी ख़ुशी थिए थी पंहिंजे सिंध जे माण्हुनि खे ॾिसे ॾाढा माशाल्लाह सिविलाइज़ थी विया न ऐं ॾाढी अवेयरनेस अची वई आहे 5000 सालनि खां अॻे बि सिविलाइज़ आहिनि जी जी बसि हाणे त ॾाढी ख़ुशी थींदी आहे मां उन्हनि खे पाण ॾिसंदी आहियां त इहो ई चवंदीसां त जिन तरीक़े सां हू पंहिंजी इलनेस ऐं पंहिंजे घरनि खे पंहिंजे पाण खे वठी हलनि था पिया उनखे ॿियो इम्प्रूव कनि ताकि असांजी क़ौम बि तरक़ी करे सघे वॾी महिरबानी डॉक्टर कुलसुम लाशारी तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां ते असां ऐं नाज़रीन डॉक्टर कुलसुम असां सां गॾु बि जेके असांखे ज़हनी मर्ज़नि जे बाबति ॼाण ॾेई रही त जेके ज़हनी मर्ज़ आहिनि उन्हनि जो बि इलाजु मौजूदु आहे हिन जदीद साइंस तमामु सुठो इलाजु मौजूदु आहे उन्हनि खे उन्हनि मरीज़नि खे ईअं पागल या चरियो सम्झी उन्हनि खे परे न कजे कंहिं दरगाह या बुज़ुर्ग ॾे वठी दुआ ज़रूरु कजे पर कंहिं सुठे डॉक्टर खे बि ज़रूरु ॾेखारिजे छो त उन्हनि जो इलाजु हिते मौजूदु आहे डिप्रेशन जे करे कुझु अहिड़ा मर्ज़ ज़ाहिर थियनि था जेके ॿियनि डॉक्टरनि वटि उन्हनि जो इलाजु न आहे त जेकॾहिं कंहिंखे इलाज जे बावजूदि को ठीकु नथो थिए त उहो पंहिंजे ज़हनी मर्ज़नि जे माहिर डॉक्टर खे ज़रूरु ॾेखारियो डॉक्टर साहिब जिन ॻाल्हियुनि ते असां अमल कयो त असां बहितर सुठी ज़िंदगी गुज़ारे सघूं था इन ते प्रोग्राम लाइफ लाइन जो वक़्तु पूरो थियो पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बख्श पंवर खे इजाज़त ॾींदा अल्लाह हाफ़िज़।